बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों ऐं शागिर्दो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे ऐं मां एसोसिएट प्रोफेसर तौरु शागिर्दी यूनिवर्सिटी में कमु कयां पियो। मां हिकिड़ी कोशिशि कई हुई जेको SPSS ते हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे जेको असां मुख़्तलिफ़ जेकी फील्ड में इस्तेमालु कंदा आहियूं, ख़ासि तौर ते सोशल साइंसिस में इहो सॉफ्टवेयर तमामु घणो कमु ईंदो आहे MPhil ऐं PhD लेवल ते। ऐं जेके हिन से मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट शागिर्द ठाहींदा आहिनि मुख़्तलिफ़ ग्रेजुएशन में या पोस्ट ग्रेजुएशन में, इन हवाले खां डेटा खे एनालाइज़ करण में हिन सॉफ्टवेयर जो तमामु वॾो किरदारु आहे। इन हवाले खां मां हिकु सीरीज़ शुरू कई आहे ऐं उन सीरीज़ जी पहिरीं वीडियो जेको आहे उहो सिंधी ज़बान में जेको आहे मां उहा पंहिंजो रिकॉर्ड करे ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड करे छॾी आहे। छो जो इन जी तमामु घणी डिमांड मूंखे मिली, कुझु दोस्तनि कॉल बि कई हुई त सर तमामु घणी ज़रूरत आहे त तव्हां सिंधी में जेको आहे पंहिंजो SPSS ते तव्हां कुझु मवाद असांखे सिंधी ज़बान में रिकॉर्ड करे ॾियो त जीअं असां उनखे सम्झी सघूं। इन हवाले खां ही ॿी वीडियो आहे जंहिंमें आउं कोशिशि कंदुसि त असां सम्झूं त जेको गेटिंग फैमिलियर विद SPSS मेन्यूज़ एंड आइकॉन्स, त SPSS में जेके मेन्यूज़ ऐं आइकॉन ईंदा आहिनि उन्हनि जे बारे में असां कुझु तफ़सीलात हासिलु कयूं। इन हवाले खां असांजो जेको पहिरियों जेको आहे, जीअं तव्हां SPSS जी विंडो खोलींदव त तव्हांखे जेको आहे उन में कुझु शयूं मिलंदियूं। हाणे जीअं मां SPSS जी विंडो तव्हांजे साम्हूं खोले रहियो आहियां त उन में ॾिसंदव त तव्हां नज़र ईंदी। प्यारा दोस्तो, जीअं तव्हां SPSS खे खोलींदव त तव्हांखे SPSS में हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके आहिनि उहे ऑप्शन्स जेके उहे तव्हांखे नज़र ईंदा। इन हवाले खां असां ॾिसंदासीं त हीअ जेका लाइन आहे त हिन में ऑप्शन्स जेके आहिनि कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़े कहिड़े ऑप्शन जो कहिड़ो कहिड़ो कमु आहे। असांजो मक़सदु बि इहो ई आहे त अॼु जी हिन विंडो में हिन लेक्चर में असां इन शयुनि खे सम्झूं त इन सभिनी जो जेको आहे उहो कहिड़ो कमु आहे। ऐं इन खां अलावा जेकॾहिं असां हिनखे खोलींदासीं त असांखे हिन में खोड़ सारा ऑप्शन्स मिलंदा, हिन में खोड़ सारा ऑप्शन्स मिलंदा ऐं हिन डेटा में असांखे खोड़ सारा ऑप्शन मिलंदा। त मुंहिंजो अॼु जो लेक्चर जेको आहे जो मक़सदु इहो ई आहे त मां इन सभिनी शयुनि सां तव्हां सभिनी दोस्तनि खे मुतारिफ़ करायां। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो जेको तरीक़ेकार इहो ई आहे त आउं पहिरें मरहले में उन सभिनी ऑप्शन जे बारे में अव्हांखे मुफ़सिल तौर ते पंहिंजो लेक्चर ॾींदो आहियां ऐं ॿिए मरहले में जेको आहे वञी करे उनजो जेको आहे अमली कम जे हवाले खां आउं कमु कंदो आहियां। तो अचो त पहिरियों असां पंहिंजे उन कम जे हवाले खां शुरू कयूं त इन में जेके मेन्यूज़ ऐं आइकन आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं उन थियोरिटिकली उनजी वज़ाहत कहिड़ी आहे। ऐं इन खां पोइ ॿी वीडियो में वरी असां उनखे अमली कम तौर ते जेको प्रैक्टिकल खोले करे हिकु शइ खे ॾिसंदासीं त उन में कंहिंजो कंहिंजो कहिड़ो कहिड़ो कमु आहे। प्यारे दोस्त, हिन में खोड़ सारियूं टेक्निक आहिनि SPSS में, पर सिर्फ़ु मां उन्हनि खे फोकस कंदुमि जेके असां जीअं रोज़मर्रा जे जेको आहे सो रिसर्च वारे जेको तहक़ीक़ में जेके कमु अचनि थियूं, रोज़मर्रा जेके मुस्तक़िल कमु अचनि थियूं, सिर्फ़ु उन्हनि खे आउं फोकस कंदुसि। छो जो वीडियो जो टाइम बि थोरो हूंदो आहे त उन थोरे टाइम में सभु शयुनि खे कवर करणो हूंदो आहे। त सभ खां पहिरियों तव्हां जॾहिं SPSS खोलींदव त तव्हांखे पहिरियों जेका विंडो मिलंदी उहा मिलंदी तव्हांखे फाइल जी। सभ खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी फाइल जी विंडो मिलंदी जंहिंमें हीअ तव्हां ॾिसो था, हीअ जेको फाइल जी विंडो मिलंदी। हाणे इन फाइल जी विंडो खे जीअं तव्हां खोलींदव इन में तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जेके आहिनि से उहे ऑप्शन्स मिलंदा। हाणे उहे कहिड़ा ऑप्शन्स आहिनि तव्हां ॾिसी सघो था हिते, न्यू, ओपन, इम्पोर्ट डेटा, सेव इन, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हिते तव्हांजे साम्हूं ऑप्शन्स आहिनि। इन सभिनी ऑप्शन जो कहिड़ो कहिड़ो कमु आहे इहो असां नेक्स्ट वीडियो में डिस्कस कंदासीं जॾहिं तव्हां अमली कम तौर ते इन शइ में ईंदासीं। हाणे इन जो मक़सदु हीउ मेन्यू जेको आहे असांखे फाइल ओपन करण में, हितां वञी करे असां फाइल ओपन कंदासीं ऐं फाइल खे क्लोज़ करण में असांखे मदद फराहम कंदो आहे। हिते वञी करे असां पंहिंजी फाइल खे एग्ज़िट करण जी फाइल पंहिंजे खे जेको आहे सो उहो बंदि कंदा आहियूं या क्लोज़ कंदा आहियूं। ऐं तंहिंखां पोइ सेव जो बटन बि हिन में आहे, जंहिंमें असां हिन में वञी करे सेव एस ऐं ॿियो जेको बटन जेको आहे उहो आहे सेव, जेको ही इनएक्टिव तव्हांखे नज़र अची रहियो आहे। त इहो असां जॾहिं बि को बि कमु कंदासीं त असां हिनखे बटन खे प्रेस कंदासीं त जीअं उहो कमु सेव थी वेंदो। तव्हां सभु ॼाणो था जो कंप्यूटर जेके दोस्त इस्तेमालु कनि था, मुंहिंजे ख़्याल में इहे ॿ बटन जे लाइ नवां न आहिनि। उन खां पोइ असांखे वरी का नई हिकिड़ो कमु पूरो करे वरी नई विंडो ते जेके असांखे कमु करणो पवंदो त उन हवाले खां बि असां वटि जेको आहे हिकिड़ो बटन आहे जेके असां न्यू चवंदासीं। इनखे तव्हां क्लिक कंदव त हिन में खोड़ सारा मुख़्तलिफ़ ऑप्शन्स खुली ईंदा ऐं जेके ऑप्शन्स जो कमु कहिड़ो आहे इहो अॻिली वीडियो में मां अव्हां दोस्तनि खे सम्झाईंदुसि। तंहिंखां पोइ ओपन आहे, सेव आहे ऐं तंहिंखां पोइ इहे सभु ऑप्शन जेके आहिनि इन में असां डिस्कस कंदासीं।
ऐं इन खां पोइ जेको ॿियो जेको असांजो आहे उहो आहे एडिट। एडिट जो कमु अवां ॼाणो था त कंहिं शइ में जेको आहे सो जेका डेटा तव्हां विझो था, डेटा में का ग़लती आहे अची थी वञे, कॾहिं कॾहिं डेटा में आउटलायर अची वेंदो आहे, या ॿियो को उन में को मसइलो अची थो वञे त उन डेटा खे एडिट करे उन मसइले खे हल करणु। हाणे इन में असां ॾिसंदासीं त द फंक्शन ऑफ दिस मेन्यू इज़ टू एडिटिंग द प्रोसेस लाइक द वेरिएबल एड्रेस एडिट आर केसिस। हाणे वेरिएबल या को असां इन में जो केस को एड कयोसीं त असां जेको बि असां वेरिएबल जेको इन में एड कयोसीं उन वेरिएबल जे हवाले खां असां कमु करे या को नओं केस में एड कयो, उन में का ग़लती आहे, को उन में का मिस्टेक आहे, कंहिंखे कट करिणो आहे या कंहिंखे जेको आहे सो कॉपी करिणो आहे, इहे सभु शयूं असां हिन एडिट वारे सेक्शन में करे सघूं था। ऐं तंहिंखां पोइ असां जेको आहे व्यू। व्यू अवां सम्झो था त कंहिं शइ खे ॾिसणु। हाणे इन व्यू में असांजे मुख़्तलिफ़ कम थी सघनि था, जंहिंमें असां फाइंड साइज़ ते कमु करे सघूं था, का शइ एड कयूं, का रिमूव कयूं, पंहिंजो ग्रिल लाइन असां हुनखे ॾेई सघूं था। ग्रिल लाइन जेकी 4 लीकूं थियूं सॼियूं, जिन खां पोइ वञी करे अची वेंदो आहे। ऐं जेको आहे कंहिं शइ खे असांखे डिस्प्ले करिणो आहे, कंहिंखे न आहे डिस्प्ले करिणो, इन सभिनी शयुनि जो कमु आहे असां इन में करे सघूं था। उन खां पोइ इन में स्टेटस बार आहे, उन जो कहिड़ो कमु आहे। इन खां पोइ में टूल बार आहे, जेके असां मुख़्तलिफ़ जेके टूल आहिनि, नंढा नंढा सॉफ्ट टूल जेके असां सॉफ्टवेयर में इस्तेमालु कंदा आहियूं, उनजे बारे में असांखे हिन में जेको आहे सो तफ़सील मिलंदी। ऐं उन खां पोइ एडिटर मेन्यू आहे ऐं मेन्यू टू वेरिएबल। इहे कुझु शयूं आहिनि जेके असां हिन में सम्झंदासीं। ही तव्हांजे साम्हूं सॼी डिटेल मूं ते ॾिनी आहे ऐं नेक्स्ट लेक्चर में इंशाल्लाह इन हवाले खां बि डिस्कस कंदासीं। ऐं उन खां पोइ जेको अहम तरीन ॿी शइ आहे उहा आहे असांजी डेटा। त जॾहिं असां डेटा इन जेको आहे सो इंसर्ट कंदा आहियूं पंहिंजी क्वेश्चन में, यादि रखो सवालनामो जेको तव्हां पंहिंजे रिस्पोंडेंट खे ॾींदा हो, त उन खां पोइ उन सवालनामे जो कमु इहो आहे त जेका डेटा तव्हांखे मिली आहे उन डेटा खे खणी करे असां पंहिंजी सॉफ्टवेयर में विझूं। पहिरें वीडियो में मूं अव्हांखे सम्झायो हुयो त अव्हां कीअं पंहिंजो वेरिएबल क्रिएट करे सघो था ऐं पोइ उन में कीअं डेटा विझी सघो था। हिन उहा जेका डेटा तव्हां ही विझो था, ही जेको आहे ही उन डेटा जे हवाले खां सॼो कमु आहे त असां डेटा खे कीअं जेको आहे कयूं। हाणे उन में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जंहिंमें डेटा जंहिंमें डेटा व्यू आहे, कॉम्बाइन डेटा, ॿिनि डेटा खे पाण में कॉम्बाइन करणु। ॿ मुख़्तलिफ़ क़िस्म जी डेटा आहिनि, फाइल 1 या फाइल 2 आहे। उन ॿिन्ही खे पाण में डेटा खे कीअं कंबाइन कजे, डेटा खे वैलिड कीअं कजे, ॿिया सभु मेन्यू आहिनि। वेरिएबल खे डिफाइन कजे, वेरिएबल जी प्रॉपर्टीज़ जेके असां डिस्कस कयूंसीं गुज़िरियल लेक्चर में, उन हवाले सां उनखे कीअं कजे, डेटा खे कॉपी कीअं कजे ऐं वेट केसिस कीअं कजनि। इन हवाले खां तव्हां ॾिसंदव त हिन में खोड़ सारा जेके असां वटि ऑप्शन्स आहिनि। इन सभु ऑप्शन में जेके चीदा चीदा ऑप्शन्स असांजो आहिनि कि ज़रूरी आहिनि, जेके असां हर रोज़ु इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे लेक्चर में, उन ऑप्शन खे मां अॻिली वीडियो में अव्हां जे साम्हूं पेश कंदुसि। इन खां पोइ आहे त उन डेटा जी मिसाल जे तौर ते असांखे कुझु डेटा मिलंदी। मिसाल सां हिकिड़ो सुवालु आहे, विच ऑफ द फॉलोइंग सोर्स डू यू रिलाय फॉर न्यूज़। तव्हां ख़बरूं ॿुधण जे लाइ कहिड़ा सोर्स इस्तेमालु कंदा। मिसाल खोड़ सारा सोर्सिस आहिनि, टीवी आहे, न्यूज़ आहे, सोशल मीडिया आहे, ऐं तव्हांजो को फ्रेंड आहे, को दोस्त ॿुधाए थो, मुख़्तलिफ़ सोर्सिस आहिनि। जॾहिं तव्हां इहो सुवालु उन हेठां तव्हां 4-5 चॉइस ॾींदव त ज़ाहिर आहे उन चॉइस में छा थींदो त उन खां पोइ को हिकिड़ी जेको आहे सो 5 चॉइस मां का हिकिड़ी चॉइस तव्हांजो रिस्पोंडेंट ज़रूरु चेक कंदो। मिसाल हू चेक करे थो त न्यूज़ जेकी मिलंदियूं आहिनि उहो मां अक्सर जेको आहे सो इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए ॿुधंदो आहियां। त हाणे इहे जेको थी वियो, हाणे मसइलो इहो आहे त असां लफ़्ज़ यूज़ कंदा आहियूं हिकिड़ो जेके असां चऊं था ट्रांसपोज़। ट्रांसपोज़ जो मक़सदु आहे मुंतक़िल करणु, यानी जेको आहे सो वेरिएबल खे केस में ऐं जेको आहे केस खे वेरिएबल में जेको आहे सो तक़सीम करण खे, या असां हिनखे ईअं बि चई सघूं था त रोज़ खे कॉलम में ऐं कॉलम खे रोज़ में तब्दील करण खे असां जेको आहे ट्रांसपोज़ जो अमल चऊं था। कॾहिं कॾहिं असांखे हिन डेटा जेका मिलंदी आहे उन डेटा में असांखे तब्दील करण लाइ असांखे इन जेको आहे सो ट्रांसपोज़ जी जेको आहे जी ज़रूरत पवंदी आहे। तो इहो बि हिकिड़ो ऑप्शन आहे जेके असां सिखंदासीं। तंहिंखां पोइ असां ॾिसूं था ट्रांसफॉर्मेशन जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके वेरिएबल असां क्रिएट कंदा आहियूं असां उनजी ट्रांसफॉर्मेशन कंदा आहियूं। प्यारा दोस्तो, असां हिस्ट्रीसिस में यादि रखो त असां जेके बि असां कंस्ट्रक्ट जेको असां डिस्कस कयोसीं उन कंस्ट्रक्ट में खोड़ सारा आइटम हूंदा आहिनि। त डेटा खे एनालाइज़ करण खां अॻु में असां छा कंदा आहियूं त उन कंस्ट्रक्ट में इन में ट्रांसफॉर्म में वञी करे असां हिकु वेरिएबल जी एवरेज वठंदा आहियूं।
हाणे इन वे ट्रांसफॉर्म वारे में असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा कम करे सघूं था। ख़ासि तौर जेको असां रेगुलर कमु कंदा आहियूं उहो कंदा आहियूं असां हिन में असां वेरिएबल जी एवरेज वठी करे उन जे चइनि 5 आइटम जो हिकिड़ो नओं वेरिएबल कढंदा आहियूं। मिसाल जेको असां डिस्कस कयोसीं त कंस्ट्रक्ट में 4 आइटम आहिनि मिसाल आइटम 1 1 2 3 4 5 4 हाणे इहे 4 आइटम जा 4 वेरिएबल तव्हां कयो। हाणे जॾहिं असां हिन में एनालाइज़ कंदासीं त असांजे 4 वेरिएबल कोन खणंदासीं, असां इन जी एवरेज वठी करे हिकिड़ो नओं वेरिएबल ठाहींदासीं, पैदा कंदासीं जेको असांजो। हाणे उहो कीअं ठाहींदासीं उन में जो अमल जेको आहे उहो असां ट्रांसफॉर्म जे ज़रिए सां कंदा आहियूं। हाणे इन ट्रांसफॉर्म जी ही मुख़्तलिफ़ जेकी क़िस्म जा जेके हिन में ऑप्शन्स आहिनि, जेकी जेकी ज़रूरी ऑप्शन्स आहिनि उहे मां अॻिली वीडियो में अव्हां जे साम्हूं पेश कंदुसि। The function of this menu includes several options. मिसाली तौर ते मुख़्तलिफ़ ऑप्शन्स असांखे मिलनि आहिनि। चेंज कंटिन्यूअस वेरिएबल टू कैटेगोरिकल वेरिएबल, हाणे ऐं उन खां पोइ चेंज स्कोर इनटू रैंक, एड कांस्टेंट टू वेरिएबल, ऐं उन खां पोइ जेको आहे कंप्यूट वेरिएबल, रीकोड द सेम वेरिएबल, रैंक केस। इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके कम असां हिन में करे सघूं था, जेके अॻिली वीडियो में इंशाअल्लाह आउं डिस्कस कंदुसि। उन खां पोइ एनालाइज़, ही तमामु अहम तरीन जेको उहो असांजो बटन आहे जेकी असां बार बार इस्तेमालु कंदासीं, छो जो हिन में अव्हां ॾिसंदव त तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टेस्ट नज़र ईंदियूं। जेके जेके असांखे टेस्ट आमतौर ते असां इस्तेमालु कंदा आहियूं हिननि में, त ईंदड़ लेक्चर्स में जेके हूंदा उन में मां हिन मां मुख़्तलिफ़ टेस्टूं जेके आहिनि से उहे पंहिंजो तव्हांखे रन करणु सेखारींदुसि त उहे टेस्टूं तव्हां कीअं रन कयो पंहिंजी डेटा ते ऐं उन जा रिज़ल्ट्स तव्हां कीअं वठो। मिसाल जे तौर ते तव्हांजे साम्हूं ॾिसो हिकु टेस्ट आहे कोरोलेट, यानी कोरिलेशन। असां अक्सर तौर ते इहो कोरिलेशन इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ॿी टेस्ट आहे असांजी उहा आहे रेगुलेशन। अक्सर तौर ते असां रेगुलेशन बि इस्तेमालु कंदा आहियूं, त रेगुलेशन जा मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि जेके असां पंहिंजी रिसर्च में कंदा आहियूं। ॿियो जेको आहे हिन में आहे डिस्क्रिप्टिव, असां डिस्क्रिप्टिव बि असां अक्सर कंदा आहियूं। मिसाल मुंहिंजो मक़सदु आहे त ही जेके बि आहे हिन में तमामु घणो कमु असां अक्सर कंदा रहंदा आहियूं। सो इन हवाले खां ईंदड़ लेक्चर में असां इन ते बि डिस्कस कंदासीं त एनालाइज़ में असां वटि कहिड़ी कहिड़ी टेक्निक्स आहिनि ऐं उन जो हिकिड़ो नंढो इंट्रोडक्शन तव्हांखे मिलंदो। ऐं पोइ उन खां पोइ ईंदड़ मुख़्तलिफ़ जेके लेक्चर्स हूंदा उन में के बि टेस्ट आहिनि जेके असां अक्सर तौर इस्तेमालु कंदा आहियूं, उहे 1 बाय 1 कोशिशि करे मां उन्हनि ते पूरो वीडियो ठाहींदुमि त जीअं अव्हां उन शयुनि खे सम्झी सघो। उन खां पोइ जेको आहे ग्राफ असां तमामु घणा कम जा आहिनि जेके असां अक्सर तौर ते ग्राफ ठाहींदा आहियूं पंहिंजी रिसर्च में, त या पंहिंजी डेटा खे जेको आहे सो प्रेज़ेंट करण में। मिसाल तमामु घणी डेटा आहे त जेके तव्हां हुनखे ग्राफ जी शिकिल ॾींदव डेटा खे, त उहो ॾिसंदड़नि लाइ ऐं पढ़ंदड़नि लाइ ॾाढो सूदमंद थींदो, ॾाढो फ़ाइदेमंद थींदो। छो जो अॼुकल्ह माण्हुनि वटि टाइम एतिरो आहे कोन्हे पूरी डेटा खे ॾिसनि। हर को चए थो त मूंखे जेका डेटा आहे कंहिं तरीक़े सां साम्हूं पेश करे जीअं मां ग्राफ खे ॾिसी करे सम्झी वञा। ऐं बाक़ी हिकु ॾाढो सुठो अमल आहे, बजाए डेटा जे तव्हां ग्राफ ॾियो या टेबल जे बदिरां तव्हां ग्राफ ॾियो, त उहो हुन ग्राफ में मुख़्तलिफ़ कलर हूंदा आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत ग्राफ हूंदा आहिनि ऐं माण्हू ॾिसी करे सम्झी वेंदा त हिन जेको आहे डेटा जो जेको पैटर्न आहे उहो कहिड़ो आहे। इन में जेके कुझु आहिनि उहे आहिनि बॉक्स प्लॉट आहे, ऐं तंहिंखां पोइ असांजो हिस्टोग्राम आहे। इन हिस्टोग्राम खे बि असां डिस्कस लाइन ग्राफ आहे। तंहिंखां पोइ असांजो आहे बार चार्ट। इहे मुख़्तलिफ़ चार्ट आहिनि। इन खां अलावा ॿिया बि जेके चार्ट आहिनि इहे जेके मां मिसाल तव्हांखे ॿुधाया, ऐं इन खां अलावा ॿिया बि जेके चार्ट उनखे बि असां ज़रूरु डिस्कस कंदा। हाणे इन में असां वटि ॿिनि क़िस्म जा अचनि। हिकिड़ा लेगेसी डायलॉग आहिनि, यानी जेके ऑलरेडी काफ़ी आहिनि, जेके तव्हां डेटा विझी करे ऐं तव्हां ऑलरेडी उन सभु शयूं तय थियल आहिनि, तव्हां उन में डेटा विझी करे ओके कंदो त तव्हांखे उहे सभु शयूं तव्हांखे मिली वेंदियूं, पंहिंजा रिज़ल्ट्स ग्राफ तव्हांखे मिली वेंदा। ऐं ॿियो आहे जेके हिन वक़्तु जेके पुराणा नवां जेके वर्जन अचनि था उन में चार्ट बिल्डर जो हिकिड़ो ऑप्शन अचे थो, जंहिंमें तव्हां चार्ट जेको आहे या ग्राफ आहे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ठाहे सघो था। हिकु पूरी विंडो खुली ईंदी, उन में एतिरो मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा त कहिड़ो ग्राफ तव्हां हुन ते अप्लाई करणु चाहियो था, उहो सभु शयूं तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ करे सघो था। त इन खां पोइ जेको आहे उहो आहे एक्सटेंशन यूटिलिटीज़। हाणे यूटिलिटीज़ जो बि हिकिड़ो कमु आहे। दिस मेन्यू अलाउज़ यू टू लिस्ट द फाइल इंफॉर्मेशन। तव्हां फाइल इंफॉर्मेशन खे जेको आहे जेको बि तव्हां फाइल ते कमु करे रहियो आहे उन फाइल इंफॉर्मेशन खे तव्हां अची सघो था। उन फाइल में लेबल आहिनि, लोकेशन आहिनि, डेटा फाइल कहिड़ी आहे, टाइप हुनजी कहिड़ी आहे, इहे सभु शयूं असां हुन में या ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा ऑप्शन में ॾिनल आहिनि जेके असां डिस्कस करे सघूं था। हुन खां पोइ एक्सटेंशन्स आहिनि, त हिन में कहिड़ा एक्सटेंशन मक़सदु आहे तव्हां हिन में ॿियनि कहिड़े गॾु सॉफ्टवेयर विझी करे तव्हां उन सां कमु करे सघो था। The extension are program that can be added to a species based species package। जंहिंमें हिन में तव्हां ॿिया मुख़्तलिफ़ जेके से प्रोग्राम तव्हां एक्सटेंशन विझी करे तव्हां उन जी मदद सां बि कमु करे सघो था। या हिन खे असां चवंदा आहियूं एड्स ऑन बि हिकिड़ा ईंदा आहिनि जेके तव्हां विझी सघो था,
त हिकिड़ो जीअं मां तव्हांखे मिसाल ॾींदो हलां हिकिड़ो एंड्रो हाइस्ट जेको हिकिड़ो एक्सटेंशन आहे या हिकिड़ो एड सॉन्ग आहे उहो जॾहिं तव्हां हिन में इंसर्ट कंदव इंस्टॉल कंदव त उन में अची वेंदो ऐं उन खां पोइ तव्हां हिन ई जेको आहे स्पेसिस में तव्हां पंहिंजो मॉडरेशन एंड द मेडिएशन बि करे सघो आमतौर ते जेको आहे असां मॉडरेशन ऐं मेडिएशन स्पेसिस में नथा करे सघूं इन करे एंड्रो हाइस हिकिड़ो प्रोफेसर आहे जंहिं तमामु वॾो कमु कयो आहे इन ते ऐं हिकिड़ो कुझु एड सॉन्ग जा एक्सटेंशन ठाहिया आहिनि जेके तव्हां हिन में इंस्टॉल करे उन खां पोइ इहे ॿई जेके कम तव्हां यानी तव्हांजो मॉडरेशन ऐं मेडिएशन बि तव्हां इन ते करे सघो था उन खां पोइ आहे हेल्प ही कम जी शइ आहे त विंडो हाणे हिन में जेको आहे तव्हां जेके बि का अच्छा विंडो हाणे हिन में जेको आहे सो डेटा एडिटर आहे आउटपुट आहे डेटा व्यू आहे इन खे तव्हां अॻिते पुठिते करे सघो था इन खे तव्हां ॾिसी सघो था डेटा एडिटर आउटपुट ऐं साइंटिक्स हाणे हीउ जेको डेटा एडिटर ऐं आउटपुट व्यू डेटा एडिटर आहे त मिसाल त डेटा व्यू में जेको आहे वेरिएबल व्यू उन में इहे शयूं डिस्कस कंदियूं ऐं जेको आउटपुट आहे जेको तव्हांखे रिज़ल्ट मिलियो आहे उनखे असां कीअं व्यू कयूं ऐं ॿियो आख़िर में आहे सिंटिक्स ही साइंटिक्स ही ॾाढो अहम आहे मिसाल ते असां हिकु टेक्निक रन करे छॾीसीं ऐं असां पोइ छा हिकिड़ो साइंटिक्स ठाहे छॾींदासीं हिकिड़ो हुनजो कोड ठाहे छॾींदासीं असां पोइ छा कयूं बार बार बजाए जो उन टेक्निक खे ॿीहर ज़रूरत पए थी साॻी डेटा ते त बार बार उन खे टेक्निक खे खोलियो तव्हां ऑप्शन जेके आहिनि उनखे टिक कयो मुख़्तलिफ़ जेको आहे त बजाए इन सॼे अमल जे करण जे तव्हां बहितर इहो आहे त साइंटिक्स में वञी करे तव्हां उनखे कॉपी करे पेस्ट करे ओके कंदो क्लिक कंदो हिकिड़ो बटन आहे प्ले बटन त सही जेका टेक्निक पाण ई रन थींदी रिज़ल्ट तव्हांजे साॻा मिली वेंदा त ख़ासि तौर ते इहो कमु तॾहिं कबो आहे जॾहिं असां मल्टीपल रेगुलेशन में रन कंदे बि काफ़ी जेके ऑप्शन असांखे बार बार टिक करणा पवंदा आहिनि या फैक्ट्री एनालिसिस आहे जंहिंमें काफ़ी ऑप्शन असांखे टिक करणा पवंदा आहिनि या लॉजिस्टिक रेगुलेशन आहे मुख़्तलिफ़ टेक उन में त उन में जॾहिं असां साॻी डेटा ते साॻियो ई अमल बार बार कंदासीं त उन में इहो बार बार टेक्निक खे चूज़ करे ऑप्शन खे क्लिक करण जे इन झंझट खां बचण जे लाइ असां साइंटिक्स इस्तेमालु कंदा आहियूं त जंहिंसां इहो असांजो मसइलो हल थी वेंदो आहे ऐं जेको आहे उन खां पोइ आख़िर में हीअ हेल्प जेको आहे ॾाढो कम जी शइ आहे हिन में इहो थींदो आहे त असां हेल्प वेन्यू में जेके जिते असांखे को मसइलो पैदा थिए थो त उन टेक्निक जे जेको रन कंदो उन आख़िर में हिकिड़ो बटन हूंदो आहे हेल्प जो उनखे क्लिक कंदो त हिकिड़ी नई जेको आहे ब्राउज़र में हिकिड़ी लिंक खुली ईंदी जंहिंमें उन टेक्निक जे बारे में एसपीएस सॉफ्टवेयर ख़ुदि तव्हांखे ब्रीफ कंदो त हिन में ही अमल थी सघे थो हिन में कुझु एग्ज़ाम्पल्स बि आहिनि त जेकॾहिं मिसाल का शइ तव्हां हिकिड़ो लेक्चर में था सम्झी सघो त हेल्प जे बटन खे क्लिक कंदो त उन में काफ़ी शयूं तव्हांखे मदद मिली सघे थी त प्यारा दोस्तो ही हुयो अॼु असांजो थ्योरिकल पंहिंजो लेक्चर हो सिंधी में ऐं मां जेको आहे सो तमामु जल्द वरी इन जो जेको आहे प्रैक्टिकल या अमली कम जे हवाले खां सिंधी में हिकिड़ी वीडियो बि अपलोड कंदुसि तव्हांजी तमामु वॾी महिरबानी